हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. هو الذي بعث في الأميين رسولا منهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين وآخرين منهم لما يلحقوا بهم وهو العزيز الحكيم. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. سلموا يا قوم بل صلوا على صدر الأمير مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين. شريف الله صلى الله وسلم على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه.
उलमाए किराम, हज़रात इस्लाम, प्यारा मुसलमान भाइयों, अजीज दोस्तों, आवाम प्यारी जमात जानो अल्लाह ताला जल जलालहु वअज़वाजहु जी पाक कलाम असांजे चैनल जावेद भी कुरान मजीद मां मौजूअ जे सिलसिले में बायतूं सबूरूं तिलावत कयूं आहिनि, जंहिंजे बारे में अवांजी ख़िदमत गिरामी में चंद मारूज़ात मूंखे अर्ज़ करणा आहिनि, जेके अवां बुज़ुर्गनि खे गौर सां ॿुधणा आहिनि। दुआ फरमायो अल्लाह ताला जल जलालहु वअज़वाजहु शान पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला जल जलालहु वअज़वाजहु हक़ ॿुधी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। या दुआ कयो त रब ताला तव्हां असांजी अॼोकी हाज़िरी शाल मंज़ूर फरमाए। मुंहिंजा प्यारा भाउरो, सभ खां पहिरियां तिलावत कयल आयतुल सबूरनि जो तर्जुमो अवांजी ख़िदमत में मां अर्ज़ कयां। उन खां बाद में जेके चंद ॻाल्हियूं अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾेई मूंखां चवरायो से तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। सभ खां पहिरियां तर्जुमे ॿुधण खां अॻु में मुंहिंजे हबीब पाक ते बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा वञो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमर वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, हुवल्लज़ी बअस फिल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिन मुबीन। अल्लाह ताला की ज़ात बाबरकत इरशाद फरमाए, ओ अल्लाह, वो जो शान रब ताला की ज़ात बाबरकत की कलाम में खुदा की ज़ात दे आते हैं। हुवल्लज़ी बअस फिल उम्मिय्यीन, ओ अल्लाह ताला जल जलालहु अमर वालहु जंहिं मोकिलियो रवानो फरमायो आहे पंहिंजे प्यारे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी पंहिंजे प्यारे रसूल करीम खे अनपढ़ी क़ौम में, अहिड़ी क़ौम जेका पढ़ियल न रही। हुवल्लज़ी बअस फिल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम, उन अल्लाह ताला जे ज़ात बाबरकत अनपढ़ी क़ौम में उन्हनि मथां हिकिड़ो रसूल उन्हनि रवानो फरमायो आहे। यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह। उन प्यारे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ड्यूटी ही आहे जो उनखे मथां अल्लाह पाक जूं आयतूं अची पढ़ी ॿुधाईंदो, उनखे किताब ऐं हिकमत सेखारींदो। उन प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उहा क़ौम में गुमराही जे हालत में हुई, पर अल्लाह पाक जे ज़ात बाबरकत पंहिंजे प्यारे हबीब खे उन क़ौम जे हिदायत जे लाइ, किताब पढ़ी ॿुधाइण जे लाइ, हिकमत सेखारण जे लाइ, इल्म पढ़ाइण जे लाइ उन क़ौम में रब ताला पंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम खे रवानो फरमायो। असांजे प्यारे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला उम्मी क़ौम में मोकिलियो आहे। उम्मी क़ौम लफ़्ज़ी माना इन जी आहे अणपढ़िया, कंहिं वटि को न पढ़िया हुजनि, न कंहिं मदरसे में तालीम हासिल कई हुजे, न कॉलेज में, न स्कूल में, न कंहिं उस्ताद वटि, बिल्कुलु जेको लिखी पढ़ी न
ॼाणे उनखे कौम खे उम्मी चइबो आहे। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो उन पढ़ी कौम वारा रसूल खे अल्लाह ताला वारो कयो। ऐं ॿिए हंधि क़ुरान पाक में अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात नबी करीम जी ज़ात बाबरकात खे नबी उम्मी करे ॻोल्हियो आहे। कौम अड़ पढ़ी पर उन ज़ाहिरी माना जे हिसाब सां अल्लाह ताला फरमाए तो नबी करीम बि तव्हांजे ज़ाहिर में अड़ पढ़ियल थी आया। जेकॾहिं ज़ाहिरी माना ते गौर कजे, ज़ाहिर में समझण वारा इहे समझंदा जो अड़ पढ़ियो हुजणु हुनमें आहे बाप नबी करीम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला जल जलालहू अमर वालू हर ऐब खां पाक पैदा कयो। इन महबूब करीम में को बि ऐब नाहे, बेऐब नबी आहे त पोइ रब करीम इहा कसर छो रखी जेको नबी उम्मी थी दुनिया में आयो ऐं अल्लाह ताला फरमाए थो उहो रसूल करीम अड़ पढ़ी क़ौम ॾे उन्हनि मथां थी आयो। त असांजे ज़ाहिरी नज़र में शायदि असांखे ऐब पियो नज़र अचे, पर जेकॾहिं गौर कबो इन जूं मानाऊं आहिनि, हिकिड़ी हक़ीक़ी माना ज़ाहिरी आहे, मुंहिंजा प्यारा दोस्त ॿी माना जेका बुज़ुर्गान दीन लिखी आहे उन ॿिन्ही मानाउनि ते गौर कयो वेंदो त ॿिन्ही मानाउनि में मुंहिंजे हबीब जो शान आहे ऐब आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि उम्मी अण पढ़ियो माना कंहिं वटि पढ़ियल न हुजे। आम तरह सां मित्रो तव्हांखे छोटो मां मिसाल ॾेई अर्ज़ु कयां, जेकॾहिं कंहिं पढ़ी लिखे समझदार माण्हू खे अहले इल्म खे उहो माण्हू चवंदा ही मसइलो मूंखे सम्झा ऐं उहो इल्म वारो माज़रत करे चवे यार मूंखे यादगिरी न आहे, मां तोखे नथो ॿुधाए सघां, ही मुंहिंजे ॻाल्हि सम्झ खां मथे आहे। हू अगरि हाल मां पढ़ियो लिखियो आहे पर हुनजे दिमाग़ में उहा ॻाल्हि वक़्ती तौरु हाज़िर न आहे, नथी ॿुधाए सघे ऐं हुन माज़रत कई। पर उन साॻी महफ़िल में जेकॾहिं हिकिड़ो अड़ पढ़ियो माण्हू वेठो आहे, ज़ाहिर में कंहिं वटि बि पढ़ियल कोन्हे ऐं उहो अर्ज़ु थो करे सवाल करण वारे खे साईं मां ॿुधायां ॿुधाए ऐं हू फौरन अड़ पढ़ियो जवाब थो ॾे ऐं अहिड़ो जवाब बासवाब थो ॾे, सभु माण्हू हैरान रहिजी था वञनि पिया। इल्म वारा सभई एतिराफ़ कनि था त वाह 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 जो हिन ॻाल्हि ॿुधाई आहे ऐं सही हिन मसइलो ॿुधायो आहे। विच ते हिकिड़ो टियों मुनसिफ़ वेठो आहे, उहो सोचे यार तूं पढ़ियो लिखियो थी आलिम फाज़िल थी तूं कुझु न ॿुधाए सघे ऐं ही वीचारो अण पढ़ियो ई मसइलो ॿुधाए वियो। हालांकि हुनखे चयो त अण पढ़ियो वियो आहे, पर उहो अण पढ़ियो चई हुनजी तारीफ़ कई वई आहे त अण पढ़ियो थी मसइले खे बयानु करे वियो ऐं हुनखे आलिम बि चयो वियो, फाज़िल बि चयो वियो, पर मसइले खे हल न करे सघियो। ज़ाहिर में हुनजी तारीफ़ कान कई, तूं इल्म वारो नथो ॿुधाए सघे ऐं ही अण पढ़ियो कीअं ॿुधाए वियो। अगरि इन ज़ाहिरी माना ते तव्हां गौर कंदो त वाकई मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात न कंहिं मदरसे में पढ़िया, न कंहिं उस्ताद वटि पढ़िया, न कंहिं मदरसे में कंहिं स्कूल में कॉलेज में कंहिं मुअल्लिम वटि तालीम हासिल कयो, ज़ाहिरी तरह कंहिं वटि नबी करीम जी ज़ात बाबरकात कोन पढ़िया। पर अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे हबीब दुनिया जा मसइला छा पर इल्म जा बाब खोले ॾिना। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सारी कायनात खे इल्म पढ़ाइण आयो। हाणे ॾिसो हिते ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त उम्मी क़ौम में उन्हनि मां रसूल आयो, पर अॻिते वरी ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात वज़ाहत फरमाए छॾी वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह। जेकॾहिं फर्ज़ कजे त पाण अण पढ़ियो आहे मआज़ल्लाह, जे अॼुकल्ह जा बेअदब गुस्ताख चवनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुदा ताला सिफ़त थो बयान फरमाए वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह। उनखे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो किताब ऐं हिकमत सेखारण आयो आहे। मुंहिंजा प्यारा भाइयो अजीब क़िस्म जो उम्मी आहे। ज़ाहिर में हुनखे उम्मी न जे करे चयो वियो आहे जो ज़ाहिर में हुन कंहिं वटां तालीम हासिल कान कई आहे, पर हुनखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उहो इल्म अता फरमायो आहे जो सॼी काइनात खे मुहम्मद करीम पढ़ाइण आयो आहे। अर्रहमान अल्लमल क़ुरआन खलक़ल इंसान अल्लमहुल बयान।
नबी करीम जे ज़ात बाबरकात के खुदा ताला इल्म मा कान व मा यकून जो अता कयो अजत भोजन जो इल्म अल्लाह ताला अता कयो जो कुछ थियो जो कुछ थींदो रहंदो सब जो सब बयान मुझे प्यारे हबीब के खुदा से कारे छॾियो नबी करीम जी ज़ात बाबरकात का दुनिया में रिशे कान छॾी जो मुझे हबीब बयान न फरमायो हुजे नबी पाक के अगर उम्मीद कयो वियो ज़ाहिरी तरह कंहिं वटि पढ़ियल कोन्हनि के पर जो वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा किताब ऐं हिकमत सेखारण आयो आहे उनखे उम्मी चवणो असांजे माना में अण पढ़ियो चवण में इंसाफ़ी थींदी जेको ॿिए खे तालीम ॾींदो सो अण पढ़ियो कोन्हे को त जेकर ज़ाहिरी माना इहा आई आहे त माना ज़ाहिरी में कंहिं इंसान वटि कोन पढ़ियो आहे उनखे हक़ीक़त में पढ़ायो आहे त मुंहिंजे अल्लाह पाक पढ़ायो आहे हज़रत इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला जो हिकिड़ो कौल पढ़ियो इमाम साहब खां कंहिं पुछियो आहे ऐं इमाम जाफर सादिक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला नवाज़ियो एतिरो नवाज़ई जो सभिनी रसूलनि जो सरदार करे मोकिलियईं खुदा ताला सब मर्तबो मान इज्जत सभिनी खां बुलंद कयो हबीब पाक अलैहिस्सलाम अल्लाह अम्मा जे पेट में हथ बाबो गुज़ारे वियो वरी पाण 3 सालनि जा थिया त वरी अम्मा गुज़ारे वई आख़िर ये जो हज़रत इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला ने फरमायो था त वालिदैन जा औलाद ते हक़ हुंदा खुदा ताला जी ज़ात बाबरकात ये को न चायो त सवाइ नाम अल्लाह पाक जे ज़ात जे मुझे महबूब मोहम्मद दे मथा कंहिंजो हक़ न हुजे न अब्बे जो हुजे न अम्मा जो हुजे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे गैरत इहा बि ॻाल्हि कान गवारा फरमाई त को मोहम्मद करीम जो ॿियो उस्ताद हुजे नबी पाक जी ज़ात बाबरकात खे को ॿियो पढ़ाइण वारो हुजे उस्ताद जा बि हक़ उस्ताद जो बि अदब अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मुंहिंजो प्यारो हबीब नबीउल उम्मी ज़रूर आहे ज़ाहिर में अणपढ़ियो थी आयो आहे पर अहिड़ो अणपढ़ जंहिंखे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात सॼे काइनात जो मुअल्लिम बणाए मोकिलियो आहे जेको मुअल्लिम आहे उनखे अणपढ़ियो कोन चइबो मुंहिंजो प्यारो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे जहान जो उस्ताद हिकिड़ी माना आहे ॿी बुज़ुर्गान दीन इहा लिखी आहे उम्मुल क़ुरा मां वरितो वियो आहे उम्मुल क़ुरा मके पाक जो नालो आहे इन सभिनी शहरनि जो हुनखे मर्कज़ कयो वियो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे उम्मी इन माना सां सॼो वियो आहे जे मको पाक उम्मुल क़ुरा सभिनी ॻोठनि जो बुनियाद आहे त मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काइनात जो बि मर्कज़ आहे काइनात जो बुनियाद आहे हबीब करीम जी ज़ात बाबरकात ईअं समझो त रूह काइनात आहे अगर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात न हुजल हा कुछ न हुजे हा अगर न अहल त कुछ भी न आहे अगर न हूंदा त कुछ भी न हूंदो पर जेकॾहिं सभु कुझ आहे त सभु सदको आहे मुंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इन माना सां मुंहिंजो महबूब पाक काइनात जो असल आहे काइनात जो वजूद जो काइनात जे वजूद जे लाइ नबी करीम जी ज़ात सबब आहे असुल उसूल खुदा जे ज़ात बाबरकात हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे बनायो आहे अॻिते अल्लाह ताला फरमाए थो आखरीन मिनहुम लम्मा यल्हक़ू बिहिम वहुवल अज़ीज़ुल हकीम इन जो ताल्लुक आहे वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा सां नबी पाक अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला इन जे लाइ मोकिलियो त उन्हनि खे किताब हिकमत सेखारे जंहिं क़ौम में आयो आहे पर आखरीन मिनहुम लम्मा यल्हक़ू बिहिम उन खां बाद में अचण वारा जेके अञा हबीब पाक जे ज़ाहिरी ज़माने खे कोन मिलिया आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब जे उन्हनि खे उन नौजवान खे सेखारण आयो आहे पर मुंहिंजे महबूब पाक सां जेके न मिलिया आहिनि बाद में अचण वारा आहिनि रुगो उन ज़माने खे वेठा न भला क़यामत ताईं ईंदा वेंदा और सभिनी खे फैज़ मुंहिंजे प्यारे हबीब करीम जे दरवाज़े सां मिलंदो रहंदो अल्हम्दुलिल्लाह
ये जो को मशाइख उज़ाम जो सिलसिलो हलंदो आहे, फलानो फलाने खां बैत, फलानो फलाने सां वाबस्ता, फलानो फलाने जे सिलसिले में आखिरी इंतहा वञी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकार पइजी आहे। ये समझो इहा हिकिड़ी लड़ी आहे, इहा हिकिड़ो दरवाज़ो आहे, इहो हिकिड़ो दरिया आहे, इहो हिकिड़ो वाह आहे। उन जे ज़रिए सां ख़ुदा जे हबीब वटां फैज़ सभिनी खे क़यामत ताईं मिलंदो रहंदो आहे। असां में खास करे अहले सुन्नत व जमात में खास मां इन जे करे थो चवां त पीरनि खे थोरो सुन्नी मञींदा आहिनि न, वाह बि कोन मञींदा पीर ई करे शिया न उन्हनि वटि पीर कोन, पीरी मुरीदी आहे कान्हे, उहो नबूअत सां कपिड़े इमामत ते अची बीठा बि उहो बसि मिड़े हेठि ख़ैर आहे। अवां अहले सुन्नत व जमात वारा जेके पीरनि फ़क़ीरनि खे मञींदा आहियो ऐं अवां कावड़ बि कंदा हुया, पीरनि जो दुश्मन, पीरनि जो मुखालिफ़ आहे। फलाणे पीर खे नथो मञे, फलाणे पीर जी गिला थो करे। पर तव्हां कॾहिं सोचियो आहे ओ सुन्नियो अवां बि ख़ूब बुग़्दी में शिकार थी आहियो। अलाह ही फलाणो पीर असांजो आहे, हू फलाणो फलाणे जो पीर आहे, हे फलाणी जमात आहे, ही फलाणी जमात आहे। हसन हिम्मे जी गिला ऐं मुंहिंजा प्यारा भाउ वीर हुन खे घटि करे, हू हुन जे पीर खे घटि करे। ख़बरदार ख़बरदार, असांखे औलिया उज़ाम खां इहो सबक़ मिलियो आहे त महबूब मोहम्मद करीम जी उम्मत में जेके बि वली अल्लाह थी गुज़रिया आहिनि या जेके आहिनि या जेके थींदा रहंदा, इन सभिनि जो मरकज़ मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात प्यारा दोस्तों अमीरो, इन मसइले खे अगर शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह अजीब अंदाज में समझायो आहे। तो मिसाल तो ख़ुदा जो कामिल वली हुजे, फरमाइनि था कसर हिका लख दर ओरे खे सिजके जानो कया परख ताना साजन साम हो। मानात हिकिड़ी आहे, जाइ हिकिड़ी आहे, उन संजाए जे अंदरि तव्हां सां सभिनी जो महबूब वेठो आहे। कसर हिक दर लख ओड़े खे सिगड़खियूं, उन मानात खे लखे दर आहिनि, किरोड़नि जे तादाद में उनखे गिड़खियूं आहिनि। उन मानात जे अंदरि महबूब वेठो आहे। आशिक़ चौधारी फिरिया बीठा आहिनि, छा था फरमाइनि था जान कया परख तान साजम साम हो। उमर जे पासे ॾिसां, उन जे पासे ॾिसां, ॾखिणे पासे ॾिसां, उतरे पासे ॾिसां, जाना बदाना निगाह कया उन कसर में मुंहिंजी नज़र आहे त मूंखे महबूब उन जाइ ते नज़र ईंदो आहे। महबूब हिकिड़ो, पर कंहिंखे ओभारा पियो नज़र अचे, कंहिंखे ओलादा पियो नज़र अचे, कंहिंखे उतरा पियो नज़र अचे, कंहिंखे ॾखिणा पियो नज़र अचे। हाणे जेको ॾखिण वारो आहे इहे चवे थो उतरी दरी ख़राब आहे, उत्तर वारो चवे थो ओलहदी ख़राब आहे, ओलहदी वारो चवे थो ओलहदी ख़राब आहे। इहो हुनजे सम्झ जो क़सूर आहे। हक़ीक़त में महबूब हिकिड़ो आहे। उन महबूब जे तरफ़ अचण जा किरोड़े दरवाज़ा आहिनि। केर बि कहिड़े दरवाज़े सां अचे, अल्हम्दुलिल्लाह मरकज़ सभिनि जो मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे। ओ सुन्नियो सुधरी वञो, हिक ॿिए जी गिला न कंदा कयो, पीरनि फ़क़ीरनि जी गिला न कंदा कयो, मुंहिंजो पीर वधि मुंहिंजो घटि न। हा ईअं ज़रूर आहे, इहा ॻाल्हि सभु कंहिंखे चवण जो हक़ आहे। अगरि पीर जे रोज़े वारा फरमाईंदा हा त जनीअ खे जिता पिरीअ पाण पसायो, तनीअ खे जिता लिया पाण आया। याने महबूब जो जंहिंखे जंहिं दरिया मां दीदार थींदो आहे लाज़मी तरह उहो उतां वॼाईंदो आहे, ॿी दरिया मां कोन वॼाईंदो। अवां भली पंहिंजे पंहिंजे पीर ख़ाननि सां वाबस्ता रहो, पंहिंजे अल्लाह पाक दरदरार मन वारो जे वलियनि जी। अवां जेकॾहिं दामन वरिती आहे तव्हां उन सां वाबस्तगी ज़रूर रखो, पर ॿियनि जे लाइ घटि वधि न ॻाल्हाईंदा कयो। छाजे करे त सभिनी खे जेकॾहिं फैज़ मिलियो आहे त मुंहिंजे प्यारे मदीने वारे साईं वटां मिलियो आहे। सुनियो इहा ॻाल्हि आहे, कॾहिं ॻाल्हि आहे? ॾाढो न ॻाल्हायो, छा विझाओ छा
साईं थकायो तो कोन खा साईं तो जल्दी बस गई कलाक हिकिड़ो साईं मस ॻाल्हायो मूं पे चयो साईं अञा पोइ ॿियो कलाक ॻाल्हाए तो मां बि कुझु ॿुधां साईं मूंखे नथी करे दुआ ख़ैर जी घुरी आहे मुंहिंजा प्यारा भाउ थी त ॻाल्हि तव्हां सम्झो था मुंहिंजी दिमाग़ में विहारियो था न भाउ न कजो या त लॻी अथव मुख या एतिरो नंगर खाधो करे पुछी कोन था सघो सलात मुंहिंजे हबीब ते سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم محمد صاحب بلند آواز سے درود شریف اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه प्यारा भावरो मुसलमानों हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो फैज़ क़यामत ताईं जारी आहे उन फैज़ जा क़यामत ताईं इंशाअल्लाह ताला फैज़ वठंदा रहंदा जो भलींदा रहंदा मुझे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फैज़ में कमी कान ईंदी मां अॼु चाहियां थो त तव्हांजी ख़िदमत गिरामी में ॿ टे ॻाल्हियूं जेके अर्ज़ कया तव्हांखे ॿिन्ही आयतुनि जो तर्जुमो त मूं ॿुधाए छॾियो मुख़्तसर थोरा ॿ टे लफ़्ज़ चयमि पर थोरो तव्हांखे तफ़सीली अॼु अर्ज़ ख़ासि जी ॻाल्हि जे पर करणु थो चाहियां उहा आहे सैयदना इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शख़्सियत जे बारे में छो तव्हांखे असांखे चौधारी घेरो थी वियो आहे अहिड़नि माण्हुनि जो जेके महाज़ल्लाह हिन दुनिया जे अंदरि त माण्हू कॾहिं भिटाई जी गिला तव्हां ॿुधंदा हूंदो वहाबिन खान कॾहिं तव्हां कलंदर शहबाज़ जी कॾहिं पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जी कॾहिं कहिड़े पीर जी त कॾहिं कहिड़े पीर जी पर हाणे इहे वीचारा पीर पोइते हा इमाम आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उहा शख़्सियत ज़ात बाबरकात आहे जंहिं मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम जे 11 असहाबनि जी ज़ियारत कई आहे घणा सहाबी सही 11 सहाबी उन्होंने 11 सहाबन मां इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु 8 सहाबन खां नबी पाक अलैहिस्सलाम जो हदीसूं ॿुधियूं आहिनि यानी ये खणी समझो त हदीस के मामले में नबी पाक अलैहिस्सलाम जा 8 सहाबी इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जा उस्ताद आई तव्हांखे इहा ख़बर आहे फरमाइनि था मुंहिंजो ज़मानो भलो आहे पहिरों अखर काफ़ आहे ॿियो अखर रे आहे टियों अखर नून आहे चौथो अखर ये आहे इन में करनी जो लफ़्ज़ ठहियो आहे असां जेकॾहिं सहाबा किराम खे गौर सां ॾिसंदो त 4 यार सबोरा अल्लाह ताला जे हबीब फरमा करनी पहिरों अखर ॿियो अखर टियों अखर चौथो अखर काफ़ रे नून ये पर जे तव्हां गौर कंदो त अबू बकर सिद्दीक़ जो आख़िरी अखर काफ़ आहे हज़रत उमर जो आख़िरी अखर रे आहे उस्मान जो आख़िरी अखर नून आहे अली जो आख़िरी अखर ये आहे चइनि यारनि जा आख़िरी अखर तव्हां कॾहिं त करनी ठही पवंदो यानी इहे सम्झो त चइनि यारनि जो ज़मानो मुस्तफ़ा जो ज़मानो अल्लाह नारे चुप 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 हिकिड़ो इहो ॿुधायो वारी ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो सलाह मुंहिंजे हक़ में اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यारनि सहाबनि चइनि यारनि जो दौर सम्झो त मुंहिंजे मोहम्मद करीम जो दौर आहे सुभान अल्लाह पाण फरमाए था मुंहिंजो ज़मानो भलो 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 पाण करीमन जी हदीस पाकन वालेकुम सुन्नती अवाजे मथा मुंहिंजी सुन्नत लाज़िम आहे
पर अॻिते वरी पाण फरमाईंदा वा सुन्नतुल खुलफाए राशिदीन अल महदीयीन, मुंहिंजे सुन्नत सां गॾु जेके 4 यार सगुरा खुलफाए राशिदीन राशिद खलीफा आहिनि, नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा जीअं मुंहिंजी सुन्नत तव्हां ते लाज़िम आहे त मुंहिंजे खलीफ़े जी सुन्नत बि तव्हां ते लाज़िम आहे। सुभान अल्लाह। जंहिं यारनि जे ज़माने खे हबीब जे ज़माने सां गॾाए इनखे करनी में शुमार कर, सुम्मल्लज़ीन यलूनहुम, उन खां बाद में ॿियनि सहाबनि जो दौर आहे, सुम्मल्लज़ीन यलूनहुम, टे नंबर ते ज़मानो ताबईन समोरनि जो आहे, यानी ताबई उनखे चइबो आहे त नबी पाक जे सहाबा किराम जी ज़ियारत कई हुजे। उन्हनि मां ख़ैरु ताबईन हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात आहे, जंहिंखे ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात इहो शरफ़ नसीब कयो आहे जो पाण त ताबई आहे पर 4000 ताबईन खां हुन नबी करीम जूं हदीसूं ॿुधियूं आहिनि। 8 असहाबनि खां हदीसूं ॿुधाई, 11 असहाबनि जी ज़ियारत कयई ऐं 4000 ताबई सगोरा जेके सभु ज़माने में हा उन्हनि 4000 सां ताबईन सां सोहबत बि कयई, उन्हनि खां सबक बि हासिल कयई। सुभान अल्लाह। मां अर्ज़ कयां त माण्हू भेटाई कलंदर शहबाज़ ॿियनि जी गिला ॿुधंदा हूंदो, अॼुकल्ह अहिड़ा पढ़िया लिखिया मुल्ला मौलवी पाण खे वॾा हक़ सॾाइण वारा इमाम आज़म अबू हनीफे रहमतुल्लाह अलैहि जी गिला हिकिड़ो तव्हांजे पाड़े में हिते पीर हो, पासे जे नालो कोन्हो घणा वॾा खे रुख थी पवे। मां नाले खणण जो शेर आहियां पर अॼु रियाज़ थी कयां, सम्झी वेंदो। सिंध में वॾो फितनो पैदा कई, हेॾो सारो हिकिड़ो किताब लिखियो अथई, उहो असांजे लाइब्रेरी में मौजूदु आहे। हुन में लिखे थो त ही का इबादत, ही का शरीयत आहे, हे को दीन आहे जो इमाम अबू हनीफा रमज़ान शरीफ में 61 ख़त्मा क़ुरान जा कढे, सारी रात जागे, सोमहणीअ जी निमाज़ पढ़ी उन वुज़ू सां जो इबादत करे, सॼी रात जागी जागी फजर जी बाग अची वञे, उन वुज़ू सां वरी फजर जी निमाज़ पढ़े। हिकु ॾींहुं हुन 40 साल हीअ का इबादत आहे? न नबीअ कई, न सहाबीअ कई, न कंहिं वलीअ कई, हे वरी नई बिदअत शुरू कई ऐं इन बिदअतुनि जे सरदार वरी जहान में अहिड़ो फितरो पैदा कयो जो रसूल करीम जे शरीयत खे जॾहिं नओं हनफी मज़हब इख्तियार कयो। सुभान अल्लाह। और मुंहिंजा प्यारा भाउ, वॾी बदकिस्मती जी ॻाल्हि आहे जंहिं ज़माने के मुंहिंजो प्यारो हबीब ख़ैर सॾे, जंहिंजे ज़माने के हबीब जी ज़ात भलो सॾनि पिया, पर रुॻो भलो न, और मुंहिंजा उबूदुल जुम्मान हिकिड़ो इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि जे मसलक जो शाफ़ी बुज़ुर्ग आहे, उन जो किताब लिखियो आहे, 9वीं सदीअ जो बुज़ुर्ग आहे, उहो लिखे थो पियो इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि जे लाइ नबी करीम जे ज़ात बाबरकात बशारत ॾिनियूं आहिनि। हुज़ूर करीम पंहिंजे सहाबा किराम जे महफ़िल में वेंदा, सैयदना अबू हुरैरे खां रिवायत आणे थो जो हज़रत अबू हुरैरा थो चवे मूं पाण नबी पाक जे ज़ात बाबरकात खां ॿुधो पाण फरमाईंदा सिराज उम्मती अबू हनीफा यौमल क़ियामा, हबीब जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था पिया ऐं मुंहिंजे उम्मत वारा सहाबियो तव्हां खां बाद में हिकिड़ो शख़्स पैदा थियण वारो आहे जंहिंजो मां तव्हांखे कुनियो बि ॿुधाए थो वञा, हुनजो कुनियो अबू हनीफो हूंदो, पर क़यामत जे ॾिहाड़े मां मुहम्मद करीम जे उम्मत जो ॾींहुं थी उथंदो। तकबीर अल्लाह, नारे रिसालत, नारे तकबीर, नारे हैदरी। सजण साईं जंहिंजे लाइ नबी करीम जी ज़ात बाबरकात बशारत ॾे ऐं जेको भले ज़माने में गैरंटी वारे ज़माने में हुजे, इन पीर खां को पुछे हाणे तुंहिंजो मरी, को पुछे था त तुंहिंजो उस्ताद कहिड़ो आहे, काथे पढ़ियो आहे, तुंहिंजे उस्तादनि जी लिस्ट त ॿुधाए। सुभान अल्लाह। अबू हनीफे जा उस्ताद मुस्तफा जा सहाबी, सुभान अल्लाह, ऐं पाण बंदा ॿई पर 4000 ताबई उहे हुन जा सोहबती ऐं हुनखे
पाक जल जलालू अमन वारू इबादत जी हद रखी आ जा ॻाल्हायो अगाम शरीफ खां वठी करे वनरास ताईं अवां पूरो क़ुरान मजीद उथंदा आहे ॾिसो अवां खे ख़ुदा ताला जे इबादत जी हद नज़र खाराईंदी अल्लाह ताला जे हबीब पाक ला तो चए त नबी पाक केतिरी बात कोन कंदा अरे क़ुरान खां वाक़ुफ़ भी कोन्हे को अल्लाह ताला जी ज़ात बारकात फरमाया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला क़लीला हुजूर करीम जी ज़ात बारकात एतिरो त जागंदा अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त बीही मुझे महबूब मोहम्मद करीम जा पैर सुजी पवंदा सुभान अल्लाह अब आयो कसरत इबादत जे करे सुजदा हा या नऊज़ बिल्लाह नबी करीम जी का जिक्र दी तकलीफ है घणी इबादत जे करे आम करे पैरन जी सोज जी बीमारी उन माण्हू खे थींदी आहे जंहिंजो जिक्र ख़राब हूंदो आहे जेरो खराब हो जेस न खुदा को खैर करे पैर सुजी वेंदा तभी भी आशा सिद्दीक़ा थी फरमाए तो मुझे महबूब पाक जा इबादत करे करे पैर सुजी पवंदा त जो इबादत जे घणाई जे करे हो या महाज़ अल्लाह नबी करीम खे का बीमारी हुई जो इबादत जी इबादत गाने जो रब जो इल्ला तदीला यो त नक्मा साबता अल्लाह ताला जो कुरान को फरमाए ऐ मुझा प्यारा हबीब तू रोए तो घड़ो जागर के पसंद कोने को हबीब को जागे तो ओ खुदा करी बाकी मेहरबानी सा हबीब के फरमाए तो ततवा आराम को यो तो साबता त घड़ो जागर घणी बात करो मोहम्मद मुस्तफा जी सुभान अल्लाह इनके जो बिदअत चवे सो पाण चाहे चाहना है बरकत चाहना जो को नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खां भी वाक़िफ़ कोने को ऐं मोमिनन जी माउ खां मशहूर रिवायत में बीठो आहे नबी करीम जी ज़ात बारकात जा इबादत जी घणे करण सां कहिड़ा शरीफ़ हूंदा नबी पाक अलैहिस्सलाम जी जेकॾहिं इमाम आज़म अबू हनीफ़े सुन्नत अदा करे रात जो हज़ार दफ़ न पढ़िया या रात जो जागी खुदा जी नमाज़ में गुज़ारे सोमरीअ जे वज़ू सां फज्र जी नमाज़ अदा कई त या इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि नबी पाक जी सुन्नत अदा कई या बिदअत के साथ ही पई आहे वाकई क़ुरान पाक जी कसरत सां जेतिरो को पढ़े आओ किताब लिखियो आहे त वध खां वधि तकड़े खां तकड़ो त 70 ॾींहनि में क़ुरान जो ख़त्मो करो सुभान अल्लाह 7 ॾींहनि में ॾाढे चओ 7 ॾींहनि में बराबर ने जल्दी को गए वापस आता हुआ होगा नखा कराएंगे अब आप भाई तो भड़ा दे तकड़े का तकड़ो खत्म 7 ॾींहनि पर जे भला अन्या को तकड़ो आ तो उनमें शर्त इहो आहे त तलफ़ुज़ में फ़र्क़ु न अचे अखर पुत्रे न रुगो याद में मुतालबो न पढ़ंदो वञे सही नमूने सां न पढ़े ॾिया हाणे 70 खां ब्रीफ न थिया पर जेको रोज़ ख़त्म करे सुबुह ख़त्म शाम ख़त्म उहो कंहिंजे लाइ आहे और मुंहिंजा प्यारा भाउ 7 दिहाड़ा या 3 दिहाड़ा उन्हनि जे लाइ जेके असां जहिड़ा हुजनि गौर फ़िक्र खां पोइ उनखे ॻाल्हि सम्झ में अचे पर जंहिंजे सीने में क़ुरान समायल आहे मुंहिंजा प्यारा भाउ इमाम आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो उहो मक़ाम आहे नबी पाक जे हदीस जो मिस्दाक़ आहे मन युरिदिल्लाहु ख़ैरन युफ़क़िहु फ़िद्दीन अल्लाह ताला जी ज़ात बारकात जे ख़ैर जो इरादो कंदो आहे उनखे ख़ुदा ताला दीन जी सम्झ नसीब फरमाईंदो आहे हज़रत इमाम आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा त मां पढ़ण खां सवाइ 24 कलाक अलहम्द खां वन्नास ताईं सॼे क़ुरान जे मज़मून खे ज़हन में रखंदो हुयो कंप्यूटर खे भी ताक़त न आहे जेका इमाम आज़म खे ख़ुदा ताला बसीरत अता फरमाई आहे और फरमाईंदा उहा घड़ी खाली न हूंदी हुई जंहिं घड़ीअ में क़ुरान पाक जो मफ़हूम मुंहिंजे ज़हन में हुजे रुगो हिक आयत जो न ॿिनि आयतुनि जो न सॼे क़ुरान पाक जो मफ़हूम सैयदना इमाम आज़म जे दिमाग़ मुबारक में आहे क़ुर्बान वञा इमाम आज़म सां ज़िंदगी जो मामूल हो 360 दिहाड़ा साल जा हूंदा हुआ त इमाम आज़म साल में 360 ख़त्मा क़ुरान जा पूरा कंदो रमज़ान जो महीनो ईंदो हो त वरी इज़ाफ़ो अची वेंदो हो
सुबह का शाम ताईं हिकिड़ो ख़त्म, वरी सिजल ते रोज़े छोड़ खां बाद तरावीह खां वांदो थी करे वरी क़ुरान पाक जो ॿियो ख़त्म, टी रमज़ान जा रोज़ा त 60 ख़त्म हुए ऐं एका जो ख़त्म हो जेको तरावीह में पढ़ाईंदा 360 ख़त्म हुए ऐं एक ख़त्म आए। इमाम आदम रहमतुल्लाह अलैहि तिलावत कंदा पंहिंजे दुनिया जे दौर ते मुंहिंजा प्यारा दोस्त इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि कमाल करे ॾेखारियो आहे। जंहिं जाइ ते अॼुकल्ह इमाम साहब जी मज़ार आहे, उन मज़ार वारी जाइ ते वेही अल्लाह जी इबादत कंदो हो। उक़ूदुल जुमान वारो लिखे थो उन इमाम साहब जे क़ब्र वारी जाइ ते इमाम साहब पाण 14,000 क़ुरान जा ख़त्म पूरा करा। दुकानदार दुकान खोलींदो आहे, मिठाई वारो मिठाई जो दुकान खोलींदो आहे, परचूर वारो परचूर जो दुकान खोलींदो आहे, नओं घर ठहंदो आहे, मदरसे जा शागिर्द वठी देग भत जी चाढ़े ग़रीबनि खे खाराइबी आहे, ख़त्म क़ुरान जो कढाइबो आहे, दुआ घुरबी आहे त क़ुरान पढ़ायूं छाजे करे तंहिंजा सैयदना इमाम आज़म अबू हनीफा तकलीद हराम जो मुक़ल्लिद थोरो शिरक असां हो अहले हदीस हदीस खां सवाइ का ॻाल्हि मञींदा आहियूं। तव्हां अबू हनीफे जा मुरीद, असां रसूलुल्लाह जा मुरीद, इहे असांखे तारियूं हणंदा। तव्हां कंहिंजा मुरीद अबू हनीफे अलविदा करायो ऐं मुक़ल्लिद आहियो, असां मुहम्मदी ऐं रसूलुल्लाह जा मुरीद आहियूं। तारी ॻाल्हि त ग़ैरुल्लाह जी निस्बत इताअत शिरक आहे, तव्हां मुहम्मदी छो था करायो? लिखी जो असांखे त ग़ैरुल्लाह जी निस्बत जाइज़ आहे, माण्हुनि खे धोखे ॾींदा असां मुहम्मदी आहियूं। हिन बारे में हिनखे इहा बि ख़बर कान्हे का असां आयल हदीस आई, पर असां वटि हदीस बि कान्हे। मां ऐलान सां थो चवां, चैलेंज सां थो चवां, अवाम हुनखे चओ हुनजी जवाबदारी मुते आहे। दावा सां हुनखे बीहारियूं, मां फ़क़ीर हुते दावा पंहिंजी साबित करण जे लाइ हाज़िर थी वियुसि। अहल हदीस वारमत हिकिड़ो बि हदीस जो किताब बुखारी असांजी, मुस्लिम शरीफ असांजी, अबू दाऊद असांजो, तिरमिज़ी असांजी, इब्ने माजा असांजी, मुवत्ता इमाम मालिक असांजो, जेके सियासत जा 6 मुल्क 6 ख़बर किताब चई असां अहले सुन्नत जमात जा उन्हनि जा न आहिनि, छो त हू तक़लीद खे हराम चवंदा आहिनि। इहे 4 इमाम मुक़ल्लिद हुआ। इमाम बुखारी मुक़ल्लिद, इमाम मुस्लिम मुक़ल्लिद, इमाम अबू दाऊद मुक़ल्लिद, इमाम तिरमिज़ी मुक़ल्लिद, इमाम इब्ने माजा मुक़ल्लिद, हज़रत इमाम मालिक मुवत्ता मालिक वारो मालिकी मज़हब जो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त इहे 4 इमाम मुक़ल्लिद आहिनि, इन्हनि वटि तक़लीद शिरक आहे। ऐं इहो फन्ने हदीस जो कमाल आहे त जेको शियो हूंदो, बेदीन हूंदो, विद्यार्थी हूंदो, उनजी हदीस क़बूल कान्हे का, पोइ तव्हांजे ख़्याल में तक़लीद शिरक आहे। हे 4 मुक़ल्लिद आहे त पोइ 4 मुक़ल्लिदनि जी हदीस तव्हां वटि कीअं मोतबर आहे? तंहिंजे करे तव्हांजो हदीस सां रास्तो ई कोन्हे को। अल्हम्दुलिल्लाह 4 किताब सां अहले हदीस जो हिकिड़ो हदीस जो किताब कोन्हे। दावा रुयत अहले हदीस असां हदीस वारा हो, कीअं चाचा चिबड़ तव्हां हदीस वारा हो? हदीस तव्हां वटि त आहे ई कान का। जेके हदीस जा किताब आहिनि अल्हम्दुलिल्लाह असांजा आओ या न? तव्हां दावा सां चइजो, तव्हां सबूत न हुजे तव्हांखे सबूत ॾींदुसि। उहो मजबूर थी वञींदा त 4 इमाम मुक़ल्लिद हा, तक़लीद कुफ़र आहे, तक़लीद अहमद शिरक आहे, तक़लीद अहमद हराम आहे, त जेको हराम फेर जो मुस्तक़ब आहे उन खां हदीस कान वरिती वेंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह ही अहले हदीस जी माना सां सदा तपर तो ॿुधाए। चो अहले हदीस वाला, हदीस वारो या हदीस वाला
नबी करीम जो हदीस को नको बुखारी के वजन नको तरमजी नको अबू दाऊद नको मुस्लिम इन लिहाज से हदीस वाला है बल्कि ये हिसाब से हदीस वाला अच्छा जाओ तरह से और बड़ा मीठा उतार जाओ अच्छा बुदो की हदीस वाला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस पाक में दुआ पाक की लड़ाई का मोजा खुदा के हबीब पाक लड़ाई का वो गनीमत जो माल तकसीम फरमायो जब अल्लाह के हबीब पाक गनीमत जो माल पे तकसीम करो एक शख्स उठी में हुआ जो नालो हो जुल्म हुआ इसरा सुभान अल्लाह सुना सही जुल्म हुआ इसरा ना रे उठी मीठवा हजरत अबू हुरैरा राविया सैयदना उमर सही राविया हजरत अनस बिन मालिक हजरत अनस राविया सहाबा किराम जी घणी जमात रवान थी करे पई ओ शख्स उठी बीठो नबी पाक जे दात बरकत के चवण लगो ए दिल या रसूल अल्लाह ओ अल्लाह जा नबी इंसाफ कर बे इंसाफी न कर सुभान अल्लाह पर माल विठा तो नबी करीम के वो उठी तो चवे तो या रसूल अल्लाह इंसाफ मुझे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हारो पर फरमाता वैलक इल्लम अहदिल फमन यादिल ऐ खुदा वाला तू तो चवी इंसाफ कर तो जिला हायफा तो जिला वैला तो जिला वडी मुसीबता जेकरे मां मोहम्मद इंसाफ न कंदो तबो केर इंसाफ कंदो मां तो इंसाफ वारो नबी आया लौका नत फातिमा बिन्त मोहम्मद लक़तातुहा अगर चोरी मुझे फातिमा बिन्त मोहम्मद ते साबित थी पवे त वो त तवाबी का फातिमा ही न जो हथ पे वधायो पर जेकरे मां मोहम्मद करीम जी न्याणी फातिमा चोरी में मुलवस थी पवे हातमा एड़ो इंसाफ वारो जो उन जो भी हथ वधा मुखे तो बिजला सिफारिश था मां इंसाफ वारो है तू मुखे तो कमी त इंसाफ कर मां इंसाफ न कयो तो बगैर के इंसाफ करो हजरत अमीर उमर बैठो कंजुल अम्माल वाले हजरत खालिद बिन वलीद जो नालो लिखियो महाराज इख्तिलाफ रवायत दिंदो ये थी सके तो हिकड़ो हेडो थियो जे भी होडो थियो जे वो जय के ॾिठो त के बयान की हजरत अमीर उमर तलवार खणी ऐं उन जे जोड़ कयो जेको नबी पाक जे आॾो पी पियो चए साईं इंसाफ कयो सरकार फरमाए था छा तो करी ऐ ज़िंदगी या रसूल अल्लाह अन अदरबन कहू ऐ अल्लाह जा महबूब मुखे मोकर दे कर खबीस जो मथो वढिया लेकिन जेरे रहण जो हक़ न आहे पर फरमाता दा हो या उमर ऐ उमर हिन के छॾे दे छाजे करे छॾा के बरा कीअं छॾा पर फरमाता ई अकेलो न आहे हिन जी जमात घणी आई अज कोने मतलब इन खां पोइ बि क़यामत ताईं हलंदा रहंदा जन साहबन जो बुधो अर्ज़ को या रसूल अल्लाह वो असा के कीअं सुञाणंदा पाण फरमाता मां तव्हां खे निशान ॿुधायां थो पर पहिरीं इन हदीस जो तर्जुमो ॿुधो हदीस जा तकमील वारा लफ़्ज़ ॿुधो साहबी समूरा चवनि था जेको उथी बीठो असांजो उनखे ॾिठो त गायरुल ऐनैन व महलूकुर रास व मुशम्मिरुल अज़ार जेको नबी करीम जे आॾो उथी बीठो हो चवे जो अल्लाह जा नबी इंसाफ कर उन जो मुहांदो ही हुयो साहबी था चवनि जेको उथी बीठो ऐं चवे पियो त या रसूल अल्लाह इंसाफ कयो उन जी हुलियो अहिड़ो छा हो गायरुल ऐनैन उन जूं अखियूं जेके उनजे अंदर पेटला हुयूं नातल जबात ये जेका मथे जी पेशानी निराड़ सो अॻिते निकतल हो महलूकुर रास टिकिड़ हुन जी कूड़ियल हुई मुशम्मिरुल अज़ार हिन जी गोॾिया कांच जेका ही सा पिनीअ थुलीअ खां बि मथे चढ़ियल हुई हुन जी ॾाढी मुबारक बि हथ खां एतदाल खां ढकी बि हुई वॾी बि हुई ठेडल हुई इहे खणी सिंधी में जो बेसुरी पे नज़र आई साहबा किराम जबर हुन खे मारण जो इरादो कयो आहे
नबी से फरमाया नजी जमात हबीब की सुजानो और फरमाया यक़रऊनल कुरान वला युजाविज़ु तराकीहिम इन जी निशानियां हुंदी जो कुरान घणो पढ़दा हुंदा इन जी नमाज तवा खादगी इन जा रोजा तवा खादगा इन जा हज तवा खादगा इन जो इबादतूं तवा खादगियूं एतरे कदर जो तवा पांजे इबादतुन के हकीर शुमार कंदो अल्लाह चवंदो त बेचारा वॾा आबिद ज़ाहिदन असां त हिननि जे आॾो कुझु बि कोन आहियूं सहाबा किराम जी ज़ात बाबरकात के सरकार फरमाइनि था जेको इल्म खे कदुर कंदो सो जन्नत में वेंदो जेकॾहिं मां मोहम्मद करीम खे ला तन खे ज़रूर न पाया पर तव्हां खे चवां थो इयाकुम व इयाहुम ख़बरदार न को इनखे पाण वटि अचण ॾिजो न को तव्हां इन वटि वञिजो भरी भॼी परेच जो हेठि भाॻा पाण त गुमराह हूंदा पर यख़रुजून मिन अद्दीन कमा यख़रुजु सहम मिन अर्रमिया इन नमाज़ जे बावजूद हज जे बावजूद इबादत जे बावजूद कुरान पढ़ण जे बावजूद जागण जे बावजूद अल्लाह अल्लाह करण जे बावजूद दीन खां ईअं निकिरी वेंदा जीअं तीर कमान मालिक तल हूंदो आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक पक्का बेदीन हूंदा यख़रुजून मिन अद्दीन दीन खां निकतल हूंदा अदा जेको दीन खां निकतल हूंदो आहे तंहिंखे छा चइबो आहे बेदीन चओ चओ छा चइबो आहे जोर सां छा चइबो आहे अदा हाणे तव्हां पाण फ़ैसला कयो निमाज़ी बेदीन हूंदो आहे साढे ॻाल्हायो क़ुरान पढ़ण वारो बेदीन हूंदो आहे अल्लाह जी इबादत करण वारो कुरान शरीफ जी तिलावत करण वारो बेदीन हूंदो आहे न असां इहे चऊं था त न हूंदो आहे पर नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था त हा दीनदारनि जे रंग में बि बेदीन हूंदा कुरान पाक पढ़ंदा मां मोहम्मद करीम हदीस पाक जे ज़रिए अल्लाह खे उनजा ॿार मता थो ॿुधाए वञा तो इहे अथव अहले हदीस इन हदीस वारा समझ में ॻाल्हि आई अब समझ में ॻाल्हि आई ओ इन हदीस वारा कहिड़ी हदीस जेका हाणे ॿुधाई नबी से फरमाया नमाज़ पढ़ंदा रोज़ा रखंदा हज कंदा तव्हां खां वधीक दीनदार हूंदा उन्हनि जा ई पाण पता हूंदा क़ुरान पढ़ंदा पाण खे क़ुरान ई सनाईंदा सभु कुझु हूंदा पर हूंदा पका बेदीन इहो सॼो बयान हदीस में आहे हाणे इहे अथव अहले हदीस इन हदीस वारा वाकई इन हदीस वारा बाक़ी न जो मुंहिंजे मोहम्मद मिठे जे हदीस सां को वास्तो कोन्हे अगर अहले हदीस सही माना में हदीस के समझण वारो हो सैयदना इमाम आज़म अबू हनीफा जो सुभान अल्लाह जोर सां जो सुभान अल्लाह हिनखे कहिड़ी ख़बर हदीस जी हिकिड़े अहले हदीस ॿुधी हदीस ॿुधण पंहिंजी जाइ जा समझण में बिगाड़ अचे थी हदीस ॿुधे त नबी से फरमाया ला सलात इल्ला बिहुज़ूरिल क़ल्ब नमाज कान थींदी जेसीं ताईं क़ल्ब हाज़िर न हुजे नमाज न थींदी जेसीं ताईं क़ल्ब हाज़िर न हुजे अरे उच्चार जेकॾहिं काफ़ वॾे सां चइबो क़ल्ब माना त दिलि पर सादो उच्चार जे नंढे काफ़ सां चइबो क़ल्ब त माना कुतो समझो था फर्क़ थींदो आहे छा आहे अबा पटको छा आहे चओ पर जे चइजे पिटको अखर त साॻा पर टे को टे टे काफ़ हुआ भोगो ज़ेर ज़बर सां वरी खे पिटको का ॻाल्हि ईंदी अरबी जो बि इहो कानून आहे अखर मटण सां माना पइजी वई हाणे आज हदीस हो को नओं नओं पढ़ी आयो को जो सईदाबाद न जैसी ताईं कुत्तो हाज़िर न कबो त नमाज़ न थींदी तो सॼो ॾींहुं रख खणी कुत्तो डोड़ाए हुनखे गिची में संगल विझी किलो हणी अॻियां ॿधी साम्हूं मुसलो वेछाए नमाज़ हणी हिकिड़ो को साईं मौलाना अब्दुल कादिर जहिड़ो बुज़ुर्ग अची लॻियो ॾिठई वा छा थो करे चई हदीस ते अमल थो कयां जे कहिड़ी हदीस जे नबी से फरमाया ला सलात इल्ला बिहुज़ूरिल क़ल्ब जेसीं ताईं क़ल्ब माना कुत्तो हाज़िर न हूंदो नमाज़ न थींदी ओॾे साहब खे ख़ुदा सम्झणी की चरिया काफ़ नंढो न आहे काफ़ वॾो आहे जे काफ़ वॾो आहे त पोइ कुत्तो बि वॾो आहे मां नंढो थोरो वॾो आहे जे काफ़ वॾो आहे त कुत्तो बि
जी कला खबर काने का को शूर कोने को हदीस छाऊं दिया सुभान अल्लाह। इमाम आजम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह ऐलान फरमाए छो ओ दुनिया वालो एकरे पासे मुझो कौल हुजे बे पासे मुझे मोहम्मद करीम जी हदीस हुजे त मुझे कौल के भित ते उछलाए छजो मुझे मुस्तफा जे हदीस ते अमल कजो। मुझो कौल हुज्जत ना है मुझे रसूल करीम जी हदीस हुज्जत आ पर मुझा प्यारा यो सिर्फ एहतियाती लफ्ज हो ये कोन हो तो कोई इमाम साहब जो कौल हदीस दे खिलाफ हो बल्कि बतौर एहतियात फरमायो था इमाम आजम ता कुर्बान वजा सब हर फरमान हदीस मुताबिक हाथ जे आदमन जी गाल बुधो ताबईन सगोरे जी गाल बुधो हजरत इमाम आजम रहमतुल्लाह अलैह के सहाबी साबित हुआ एकड़ो माण्हू आयो इमाम आजम के असहाबी सां गॾु वेठे ॾिसी चई हिकिड़ो मसइलो ॾिसो मुखातब शख्स हज़रत सहाबी सां आहे इमाम आजम जी उन कचहरी में वेठो आहे यानी ईअं सम्झो तो ॿाहिरां अचण वारो माण्हू मसइलो असहाबी खां थो पुछे सही फलाणो मसइलो ॿुधायो असहाबी सगोरो ख़ामोश थी वियो न हा कयो न न कयो कान वरती कान न इमाम साहब रहमतुल्लाह अलैह सहाबी के साथ चवनि अर्ज़ था कनि भई मूंखे मोकिल जो त मां जवाब ॾियां सुभान अल्लाह सहाबी जो हर हज़रत इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह साहिब खे सुवाल जो जवाब जो ॾिनो सहाबी खां शेख बोले मायो जो जवाब कंदो यो काथो जवाब आंदी कि असा मोरन के को जोया से वो साहब जवाब ॾिनो त वो सहाबी इमाम साहब ते इतराज के दे हदीस यो मसइले जो तो हल किथा ते जो इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह फरमाइन था साईं फलानी हदीस मूंखे तव्हां ॿुधाई कि हाँ मुझे ॿुधाई कि उन हदीस मां मूं इज्तिहाद कयो आहे इस्तदलाल कयो आहे उन मां ही मसइलो निकिरे थो जंहिंमहिल इमाम साहब तशरीह कई आहे सहाबी हदीस ॿुधाइण वारो अबू हनीफ़ो उन हदीस मां मसइले कढण वारो पहिरीं त सहाबी एतिराज़ कयो आहे जंहिंमहिल इमाम साहब तशरीह कई आहे उहो सहाबी उथी खड़ो थियो आहे इमाम साहब खे भाकुर पाए चवे थो ओ अबू हनीफ़ा और वो पसारी आया पर हकीम तू पसारी आया तू हकीम अब आज सुन पसारी छा कंदो आहे अब आए गुलबनोश हुआ ही गाल बाना ही अटंगड़ा ही अकरकर हुआ ही फलानी शइ आहे ही फलानी शइ आहे उहे शयूं मुफ़रदात रखी वेंदो आहे दुकान ते पर उन शइ मां दवा पसारी ठाहे कोन सघंदो आहे दवा वरी हकीम ठाहींदो आहे नुस्खो लिखंदो आहे पर हाणे वञ तूं हे दवाऊं वठी आहे पोइ सभु दवाऊं गॾु करे हकीम कुटे सटे माजूं ठाहींदो आहे कख ठाहींदो आहे पसारी खे रुॻो दवाउनि जे नालनि जी ख़बर हूंदी आहे पर दवा हकीम ठाहींदो आहे उहो सहाबी सगोरो थो ॿुधो ख़ुदा जो कसम आहे मां पसारी आहियां मुस्तफा जूं रुॻो हदीसूं गॾु करे रखियूं अथनि लेकिन उन हदीसनि मां गॾु करे मसइले खणण वारो तो इमाम आज़म अबू हनीफ़ो हकीम तू खुदा ताला तोखे वसीलत अता फरमाई आहे जो सभिनी हदीसुनि जो निचोड़ कजी मसइला तूं असांखे ज़ाहिर थो करे ॿुधाई अबू हनीफ़ा असां जो पसारी तूं असांजे लाइ हकीम जी जॻह ते आहे हाणे जेकॾहिं सहाबी सगोरा चवनि त तूं हकीम आहे ऐं हुनजी तारीफ़ कनि हुनजे इज्तिहाद खे क़बूल कनि पोइ कहिड़ो मां ॿार ॼणो आहे जेको इमाम आज़म ते इनकार करे या इमाम आज़म ते एतिराज़ करे ख़ुदा जो कसम आहे इमाम साहब जे मथां ख़ुदा जे हबीब जी निभा इमाम साहब वॾो जो जवान जो इमाम जो ॿी ॻाल्हि आहे पर संदसि ॿारहं पंहिंजे दौर जो हिकिड़ो मां तोखे अजीब वाक़ियो ॿुधायां मुंहिंजा प्यारा दोस्त तूं मुंहिंजे हबीब ते मुहबत सां दरूद पढ़ंदो त अल्लाह जे प्यारे जी तोखे ॻाल्हि ॿुधायां सदा सदा मुंहिंजे बेटे हबीब अल्हम्दुलिल्लाह मूंखे ख़ुशी आहे त तव्हां भलारनि जे आस्थाने ते आया हो भलारनि खे मञण वारा हो ऐं आयो बि मुहबत वारा पर ख़बर मूंखे अञा नथी पए त तव्हां सरात शरीफ़ काॾे था चवंदा
घणो करे तव्हांजे नक्शबंदीअ जो असर बि आहे तंहिंजे करे शायदि मां तव्हांखे आगाह करणु हुजे दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ में वरी ॿियो दफ़ो मुंहिंजे हबीब ते दुरूद मौलाना मुहम्मद इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो वाक़ियो किताबनि में ईंदो आहे और नौजवान आहे 8-9 सालनि जे उमिरि जो घणी उमिरि आहे तमामु थोरी उमिरि आहे इब्तिदाई किताब मदरसे में पढ़ंदो आहे उन ज़माने में जेको ख़लीफ़ो अब्बासी आहे इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह उन में 8-9 सालनि जे उमिरि जो आहे ख़लीफ़े अब्बासी जे पाड़े मां हिकिड़े ईसाई बादशाह सवाल मोकिलिया ओ मुसलमाननि जा ख़लीफ़ा पंहिंजे आलमनि खे गॾु करे हे 3 मसइला मुंहिंजा हल करे मोकिल जेकॾहिं 3 मसइला तुंहिंजे आलमनि हल कया त ठीकु आहे जे हल न कयूं त मगारियूं आहिनि या त जंग कर या त ढल भर मिड़ई तो वेड़ जो ॿार कीअं थिए ईसाइनि जे बादशाह जे तरफ़ खां 3 सुवाल उनजो एलची खणी मुसलमाननि जे ख़लीफ़े वटि आयो 3 सुवाल अची ॿुधाई पर उन में शर्त इहो त 3 सुवालनि जा जवाब क़ुरान मां न खपनि मां ईसाई आहियां हदीस मां न खपनि अकुल जे ज़रिए मूंखे सम्झाइजो त पोइ वञी 3 सुवाल कहिड़ा पारो सुवाल अल्लाह खां अॻु में छा हुयो ॿियो सुवाल अल्लाह जो रुख़ काॾे आहे टियों सुवाल त हाणे मां जॾहिं ॻाल्हायां थो अल्लाह छा थो करे ये 3 सुवाल ख़लीफ़े वक़्त जे आलिम घुराया आलिम गॾु थी विया ख़ल्क़ गॾु थी वई बादशाह पाण तख़्त ते वेठो आहे वज़ीरनि जूं कुर्सियूं लॻियूं पूरे शहर मुल्क जा उलमा अची विया आम ऐलान थी वियो ईसाई बि गॾु थिया मुसलमान बि गॾु थिया सुबुह खां शाम ताईं मौलविन खणाई मथा हया पर मुंहिंजा प्यारा दोस्त एलची मुतमइन थिए ई कोन पियो ज़ुहर जे निमाज़ जो टाइम थियण वारो आहे मदरसे खे मोकल थी आहे इमाम साहब पाण सां किताबनि जो थेलो खणी उतां अची लंघियो आहे ख़ल्क़ जो गोड़ ॾिसी ओॾे हलियो वियो घर में बि पुछा की छा ॻाल्हि आहे मर्द जो हीअ 3 सुवाल ईसाई खणी आयो आहे बादशाह आलिम घुराया आलिम मुतमइन करे कोन था सघनि पुछी 3 सुवाल कहिड़ा आहिनि 3 सुवाल ॿुधाया विया इमाम साहब आस्ते आस्ते थो चवे त ख़लीफ़े खे वञी चओ हिकिड़ो छोकिरो आहे उहो थो चवे जेकॾहिं मूंखे मोकल जो त मां जवाब मूंखे मोकल जो त मां तो जवाब ॾियां हाणे जे माण्हू जॾहिं फासंदो आहे त पोइ फत कंदो हूअं त सभु कुझु हूंदो आहे आगे थर कुलनि ते ॿार ईंदो पोइ ख़बर पवंदी मुड़ुसनि जी ईअं न पोइ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ हाणे त सुबुह खां शाम ताईं मौलवी साहिबनि ते ख़ैर जा नथा हया पर जमन बेपारी ताईं कुझु बि न थी सघियो ऐं नंढड़े छोकिरे चयो मां तो अॻिते वधी तव्हांखे जवाब ॾियां त सभिनि जो बेड़ा वारो जो घुरायोसि मन मुश्किल सां थी पवे चार छुटे फाथा पिया बाबा कहिड़ो छोकिरो आहे इमाम साहब रहमतुल्लाह अलैह अॻिते जो नंढड़ो आहे 8-9 साल का उमिरि कान्हे थेरड़ो हथ में आहे किताब हथ में अॻिते वधियो बादशाह तख़्त ते वेठो आहे एलची भर में वेठो आहे साम्हूं अची हेठि तख़्त जे बीही रहियो अबा तूं ॿुधाईंदे हा बिल्कुलु ॿुधाईंदुसि वॾे एतमाद सां चई सुवाल करणु तव्हांजो कमु आहे जवाब करणु ॾियणु मुंहिंजो कमु आहे एलची चयो त मूंखे पारो सवाल जो जवाब ॾे अल्लाह खां अॻु में छा हुयो ओ नींगरला कुरान न पढ़जा हदीस न पढ़जा अक़ल सां सम्झाइजा इमाम आज़म फरमाइनि था तोखे जवाब ॾियां थो त अल्लाह खां अॻु में छा आहे पर मूंखे ॿुधाए त तोखे 10 ताईं अंग ॻणो अचनि था जी हा 10 ते अंग कहिड़ी लॻे थी गणे लिखा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 घणे
इमाम साहब फरमाता है मुझे सवाल जो जवाब दे तो जो जवाब चीनी दो दान खाक में चाहे नमन खाक में चाहे अठन खाक में चाहे सतन खाक में चाहे चन खाक में चाहे पंजन खाक में चाहे चार चैन खाक में चाहे त्रिन खाक में चाहे दिन खाक में चाहे एक खाक में चाहे एक खाक में कुछ भी ना है ये कुछ तो हम दो चेंग न कुछ भी ना है ये ओ बेवकूफा देखो अंगद में हिक्वा उन खाक में कुछ भी ना है देखो हकीकत में हिक्वा तका भी अग में कुछ ना है ये अंगद में हिक्वा छा में हिक्वा जो हकीकत में हिक्वा बोलो हो अल्लाह अहद अल्लाह समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह एड़ो तादाद जो शुमार कोने को अल्लाह एड़ो तवाहदाद जो तादाद कोने अल्लाह ताला की जात बरकत का में कुछ भी कोने इमाम साहब नंगे निकले जब यो जवाब मत एक चीज दिमाग को चक्कर खाई चक्कर जी नक्की नक्की जैसे ॿियो सवाल अल्लाह जो मुंह काने इमाम साहब फरमाइन था जवाब मिलंदो पर मुंहिंजो मुतालबो आहे जे मेणबत्ती खणी अचो मेणबत्ती खणी आया माची सदा उनखे ॿारियूं इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइन था ओ ईसाई इन मेणबत्तीअ जो मुंह काॾे आहे चवे थो हे नूर आहे इन जो काॾे मुक़रर जाइ ॾे मुंह न कबो इन जो जाॾे काॾे आहे चवे थो ओ चरिया हीअ मेण मां ठही आहे धागे मां ठही आहे बत्ती जे मुहताज आहे बाहि जी मुहताज आहे जेका मचांदी नूर आहे जो जाने काने मुआ अल्लाह नूर समावात वल अर्द जेको रब करीम आसमान जमीन जो हकीकी नूर है ऐनमा तो वल्लू फसम वजहुल्लाह जाने वाला करे कोई न हमरा ठाडा निकली जैसे बाकी हिकड़ो सवाल जिंगार में तो सवाल ॿुधाईंदुसि पर तोखे मुसलमान थियणो पवंदो सब्र चयोसि मुसलमान न तो बूढ़ी बूढ़ी को ॾिसंदासीं ईसाई आहे तो ईसाई थी वेंदो लेकिन मुसलमान थोरो तो आओ मुंहिंजो बेक़रार आहे मां मुसलमान थींदुसि ॿियो सवाल कर कि हाणे हाणे अल्लाह छा थो करे हाणे ईसाई जो घुराईंदो असां सिंधे चवंदो अल्लाह ताला चंड खे उभारे थो मां चवंदुसि ख़ुदा मींहुं बि वसाए थो अल्लाह हवा बि बुलाए थो अल्लाह मारे बि थो अल्लाह जीआरे बि थो कई ख़ुदा जा कम काथे समझी पवंदो त जेकर इन में फासाईंदोसांसि इमाम साहब जी अल्लाह अल्लाह हाणे छा थो करे इमाम साहब फरमायो मां तुंहिंजे पीउ जो नौकर कोन आहियां बस सुवाल सही ॿुधाया त मां टियों सुवाल बि ॿुधाईंदुसि पर कानून ईअं हूंदो आहे जेको ॿुधाईंदो आहे सो कुर्सीअ ते वेहंदो आहे जेको ॿुधंदो आहे सो हेठि वेहंदो आहे कुर्सीअ तां लहो मां वेहा हेठि वेही सुवाल कर त जवाब सभिनी खे रूहे था लावे हेठि नथो हाणे सुवाल कर इमाम साहब खे अल्लाह अल्लाह हाणे छा थो करे इमाम साहब फरमाइनि था हाणे हाणे मुंहिंजे कागर जा किरोड़े कम आहिनि पर हिकिड़ो कम इहो कयो अथई जो तोखे कुर्सीअ तां लाहे मूंखे कुर्सीअ ते वेहारियो अथई ईसाई तो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोर सां चओ सल्लल्लाहु मुसलमान थियो ईसाई बादशाह जो पैगाम मोकिलियई त तो वारो ईसाई मज़हब कूड़ो आहे मां सचो सचो मुहम्मदी बणी थो नंढो ॿार ॿार जो इहो कमाल आहे मई युरिदिल्लाहु खैरन युफ़क़िहु फ़िद्दीन अल्लाह जे ज़ात जे कुदरत जो कानून आहे जंहिंजे ख़ैर जो ख़ुदा इरादो कंदो आहे त ख़ुदा ताला दीन में फ़क़ाहत नसीब इमाम साहब जे ज़माने में हिकिड़ो मसइलो पैदा थी वियो कहिड़ो मसइलो ई पैदा थी वियो त हिकिड़ो शख़्स पंहिंजे ज़ाल सां गॾु वेठो आहे घर में माण्हू डोड़ंदो आयो माई खे चई ॻाल्हि ॿुधी थी तुंहिंजो पीउ बीमार आहे सकरात में आहे माई पीउ जो ॿुधी उथी खड़ी थी मुड़ुस
फुर्सत हो जगह पीर जे घर विंदे तो के तलाक माई चुप रही हर जे तलाक की वठी 2 मिनट गुजरिया वरी ॿियो माण्हू आयो उन चयो ओ माई तो जो पीउ मरी वियो जमर पीउ जे मौत जी ख़बर ॿुधाई त माई बर्दाश्त कोन कयो बुरको पाए पीउ जे घर हली वई मसइलो मौलवन वटि आयो मौलवन जो तलाक पइजी वई छो त पीउ जे घर वेंदी तलाक थी पीउ जे घर में तलाक पइजी वई परेशानी अची वरितो आहे चारे खे हर हिकु वटि वियो जंहिं मोली वटि वञे जंहिं मुफ्ती वटि वञे तलाक पइजी वई सभिनी हिनखे तलाक जी फतवा ॾिनी आहे हिकिड़ो फ़क़ीर थो मिलेसि चवेसि तो ॻाल्हि ॿुध तुंहिंजो मसइलो हल कोन थींदो मौलवी तुंहिंजी ज़ाल हराम करे छॾी आहे मां तोखे सलाह थो ॾियां हक़ीक़ी तुंहिंजो मसइलो हल थींदो त इमाम आज़म अबू हनीफ़े वटि वेंदो आख़िरी उन तसल्ली थो वञी करां इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि वटि वियो मसइले जी सूरत बयान कई इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था तुंहिंजी ज़ाल खे तलाक कान्हे ज़ाल खे वठी वञी घर विहार तुंहिंजी ज़ाल खे तलाक पई अची मोलुनि ॻाल्हि ॿुधी त फतवाऊं सयूं कयूं मेरा थिया इमाम साहब बताया कि मेरा है छा तो जड़ो फकीर हो तो जड़ो मुत्तकी परहेज़गार ये केड़ी फतवा दी थी इमाम साहब बता मौलवी तवायो आम तवायो बयान तवा कयो सूरत तवा बुधायो जवाब तवा तो बुधाया कि मेरा पानी पियो जे खबर बुधाई त बीमार और सजो भी जे तो तोखे तलाक वही खबर बुधाई त पीउ मरी वियो वो हली वई और गुरता का कर वई बीमारी जो बुधी वई मरण का पो वई ये केवला मरण का पो भैया और फरमाया इहो ई त मसइलो आहे मरण खां पोइ माई पीउ जे घर में पाण भाई वारा अरे पीउ जो घर आहे कोन को ख़ुदि माई जो घर आहे पंहिंजे घर वई आहे तलाक पवंदी पीउ जहिड़ो हुयो त पीउ जो घर हो जे उन हयातीअ में वञे हा त तलाक पवे हा मुड़ुस चयो त पीउ जे घर वई त तलाक पवंदी त जे पीउ जे घर वई कान्हे का मरण खां पोइ वई आहे त पीउ जो घर आहे थोरो धीरे धीरे करे सच्ची ॻाल्हि आहे तो सही थो फरमाईं थो सभिनी इमाम साहब रहमतुल्लाह जे फ़क़ाहत खे क़बूल फरमायो और मुंहिंजा प्यारा दोस्त इहो हक़ीक़त में न मदरसे मां इल्मु मिलंदो आहे न कंहिं मौलवी वटां मिलंदो आहे हे ख़ुदा जी ख़ासि दात हूंदी आहे जीअं पीरान पीर माउ जे पेटा आयो पहिरियों त 18 सिपारा क़ुरान जा यादि कयो पिया आओ या न अल्लाह जे वलियनि खे जेकॾहिं का तालीम हूंदी आहे त अल्लाह पाक जे ख़ासि नाम सां हूंदी आहे औलिया अल्लाह खे पढ़ाइण वारो अल्लाह अल्लाह जे ज़ात बाबरकात बना फैज़ हूंदो आहे न को इल्म ते आहे न को मदरसे ते आहे न को सम्झ ते आहे शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था भली जायूं समझूं सालिहन माशर जे मैदान में उन वॾा जमलन बाक़ी ॾर वेचारनि ओ जागा अजाया कया खुदा जी भलाई आहे न हाणे मूंखे ॿुधाए न अहिड़े बुज़ुर्ग खे जेको ताबई हुजे सहाबा जो शागिर्द हुजे 4000 ताबन खां जे फैज़ हासिल कयो हुजे ऐं उन ते नऊज़ बिल्लाह तनक़ीद कजे ताना हणजनि ऐं असांखे को चवे त हनफी हो असां रसूलुल्लाह जा उम्मती हो ऐं मुरीद हो त अबू हनीफे जा मुरीद हो इहा ॻाल्हि ग़लति आहे मुंहिंजा प्यारा दोस्त असां सभु रसूलुल्लाह जा मुरीद जा मुरीद आहियूं त रसूलुल्लाह घर में अबू हनीफे ते भरींदा हुया रसूलुल्लाह छा चवंदा हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोर ना जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर मुंहिंजा प्यारा दोस्त अबू हनीफे रहमतुल्लाह अलैहि जी रहबरी इन जे करे वठंदा हूं जो इमाम अबू हनीफे रहमतुल्लाह अलैहि असांखे रसूलुल्लाह जो हदीसूं सेखारियूं हदीसुनि जी तशरीह करे ॿुधाई हाणे जेकॾहिं असां इमाम आज़म जी दामन वरितीसीं त असां ते शिरक जी फतवा पई लॻे अशरफ अली थानवी पंहिंजे किताब इफ़ाज़ात यौमिया में लिखियो आहे असां सुन्नी त वञूं था पर देवबंदी बि वञूं था देवबंदी ऐं वहाबी पाण में नंढा वॾा पायल आहिनि थोरो रुगो निमाज़ में अमलियात में फ़र्क़ु अथनि बाक़ी अक़ीदा जहिड़ा अहल हदीसनि जा अहिड़ा देवबंदी वहाबी ॿई अक़ीदे में हिकु जहिड़ा
अहल हदीसन जो बानी मबानी मुझा प्यारा दोस्त इब्न तैमिया जेको हो, जेको गैर मुक़ल्लिद हो, सरहसर में चवाईंदो पढ़ के हम्बली हो, पर उलमा किराम जी तहकीकात हम्बली जी रुए आर वठंदो हो। जे इब्न अब्दुल वहाब नजदी हम्बली हुजन जी आर वठंदो, पर कटो गैर मुक़ल्लिद हो, तकलीर के कुफ्र चवंदो। अशरफ अली थानवी तो लिखे त हिकिड़ो शख्स हो जेको हौसल आज़म जीलानी जा कपड़ा धोंदो, यानी पीरान पीर जो धोबी हिफाज़ात यौमिया जुल्द नंबर पढ़ो। हज़रत पीरान पीर जो धोबी 100 वरियो पूरो थियो गुज़ारे वियो। मलाइक सगोरा हुनखे कब्र में पुछण आया तुंहिंजो रब कहिड़ो आहे? तो चार पीछे में पीरान पीर जो धोबी है। तुंहिंजो नबी कहिड़ो आहे? जे मां अब्दुल कादिर जीलानी जो धोबी आहियां। टियों साल जो के ममा दीन खतो जो दीन केड़ो आ? जे मां अब्दुल कादिर जीलानी जो धोबी आया। और मुझा प्यारा भाउ दीन बना खैरत में थी विया। उनजे मथां अज़ाब जो इरादो कयो। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात फटा अमर आयो। ओ मलाइको इन ता अज़ाब माफ़ा इन मुझे बाने अब्दुल कादिर के सुञातो आ। अब्दुल कादिर मुखे सुञातो आ। जेको मुझे सुञाणंदड़ के सुञाणंदो उन ता भी कब्र जो अज़ाब माफ़। जेको मुझे सुञाणंदड़ के सुञाणंदो उन ता भी कदा अज़ाब माफ़ा। ताने इहा वाक़ियो लिखी एठा अशरफ अली थानवी तो लिखे अल्लाह वाले हो जाओ। अगर अल्लाह वाले नहीं होते तो अल्लाह वालू के वाले हो जाओ। अल्लाह वारा छो ये अल्लाह वारा न था तो अल्लाह वारन जा वारा छो, यानी अल्लाह वारन जी दामन वठो। अरे जे पीरान पीर रहमतुल्लाह ने जेको ताबई भी कोने पर तबो ताबई भी कोने उन जो धोबी निस्बत कराए तो उन ता अज़ाब माफ़ा। असा के भी फख्र आ जेकॾहिं असां हनफी हुजण जी निस्बत कराई त यकीनन खुदा ताला असा के इमाम आज़म जे सदके भी माफ़ फरमाए। अल्लाह ताला शर तवा असा के दीन जी समझ नसीब फरमाए। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैहि जो ॿियो मसइलो आयो। हिकिड़े माण्हू तो तकरार न सही हाल ही करे वेहंदा साईं मोल साहब असांजे भाउ तलाक करणी आहे 5 लफ़्ज़ बारो कर फतवा करे जो मोल साहब जो हरी फाड़े के वठी आ। अब आगे खबर जे सही मानी कान पचाई कपड़ा भी कोन धोतई 6 महीना थिया मुंहिंजो जीअणो हराम करे छॾियो। उन ॾींहुं हर तमाश दिमाग़ ते गर्मी कावड़ चोट चढ़ी चयो मां ज़मानी धोआ छा पई ॾेखारे। उमा के आई कावड़ एड़ी कावड़ आई कावड़ में चयो तलाक ॾिनी माए तलाक ॾिनी माए तलाक ॾिनी माए। हुई कावड़ हाणे हिलाल करे पुलिस वाले जो 3 दफ़ा चई हराम थी वई। सही कावड़ जो हुई अब सच बुधा जो ख्यारी शरीफ सां वापस तालुक मुसलमान भाइरो तलाक खुशी में ईंदी आहे कावड़ में खुशी में भी तलाक आई तलाक जो मफ़हूम भी कावड़ गुस्से में नापसंदीदगी में तलाक ईंदी आहे। पोइ इहो तव्हां रुगो मोल हुनखे बेवकूफ़ बणाइण जी कोशिशि कंदा आहियो। भली तव्हां केतिरो बि मोल खे बेवकूफ़ बणा पर अल्हम्दुलिल्लाह उलमा खे ख़ुदा सम्झ नसीब फरमाई आहे। आलिमनि खे ख़ुदा सम्झ नसीब कई आहे। तव्हांजे क़ुरान खे सम्झी ॾींदा आहिनि तव्हांखे हरूम भरूम आई हिलाल करे कोन ॾींदा। मां सिपर जो वाक़ियो ॿुधायां। हिकिड़ो माण्हू मूं वटि शाहपुर चाकर में आयो मूंखे सूरत मसइले जी ॿुधाए त फलाणे रिश्ते सां हिकिड़ी छोकिरी आहे उन सां मुंहिंजो निकाह थींदो। मूंखे त फौरन सम्झी वियुसि पर मुंहिंजो जो थधे ते ॿुधाईंदोसांसि बाराड़ी जा माण्हू चवंदा त को किताब पढ़ियईं न को ॾिठई एतबार कोन कंदो चाचा वॾो मसइलो आहे 3 ॾहाड़ा रखी पोइ अचिजां। ही हले मसइलो त साफ़ हो। उहा छोकिरी हिन जी रंदाई पोटरी पई रिश्ते में समझो था या न रंदाई पोटरी पई थिए जीअं न सॻी पोटरी सां निकाह हराम आहे रंदाई सां हराम आहे। अमरा आयो 3 ॾहाड़े सां कंदो चाचा दे ख़बर चयो फतवा मुताबा हाउ लिखी अथनि किताब ॻोल्हे ॻोल्हे कढी अथनि। मसइलो इहा त छोकिरी आहे तुंहिंजी पोटरी ओ हिन रिश्ते में
ताजे करे तुम जो मैंने सा निकाह कोन थींदो मुखे बाहु बदई जी कुरान मेड़ थी माके जायज करे दे ये खुदा जे घर में बैठो सच्ची मजाक न समझ तो कुरान ताके खिलाया तेरे बाहु को बता कुरान मेड़ थी हिदायत करे दे मां की हलाल क्या अल्लाह के रसूल हराम कयो त जेका शय नसब में हराम आ रदा में भी हराम आ मां के हलाल न तो करे सका मादरी न के दो नंबर ये तो खीसे में हथ विझाई खीसे में हथ विझी 5 रुपए जो नोट कढी चई चाहे पी जा मुखे हलाल करे दे ये असा मुसलमान जी समझा असा जे देखे तो शरीयत दुकान जी शया जी वड़े दी वठो मरका छडायो मरका महंगी मरका सस्ती ये दुकान दा जी शय वठे थी विया खबरदार खबरदार ला तब्दील लिकलमात अल्लाह अल्लाह ने कलमात में का तब्दीली का नहीं दी बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा है कौले मोहम्मद कौले खुदा फरमान न बदला जाएगा मुझे हबीब अली शरीयत तो बदल भी कब तक को न बदल भी यो एड़ो अटल कानून आ यो इन सबब जो सदियों गुजरी हो पर मोहम्मदी कानून में अन भी मोदी मारू तकर करे वे हजार को वरी बोल में जो कुछ बदला पर बोल में जो कुछ लगदा तनी करी फायदो हो नुकसान थी तो न करे होना कई माण्हू मीरास जे मसइले जे लाइ भई फलाणो मरी वियो असांखे त शराब कढी दे शराब मूंखे रस्तो मिलंदो अब तोखे त कोन थो मिले लिखी ॾियां अला कोन थो मिले त कयो अब सम्झो था न मिले त लिखी ॾे जे नथो मिले त कयो ओ मुंहिंजा प्यारा भाउ मिले या न मिले तुंहिंजो नफ़ो चाहे नुक़सान ख़ुदा जे हबीब जे फरमान खे अखियुनि ते रख खैर मां हिकिड़ो वाक़ियो पियो तव्हांखे ॿुधाइणु चाहियो हिकिड़े शख़्स सां कसम खयो कहिड़ो त जेकॾहिं मां धीअ खे परणायो ऐं परणाइण वारे टाइम ते रूह ज़मीन जी हर शइ दाज में न ॾिनमि त मुंहिंजे ज़ाल खे तलाक आहे को जेको ॾेई सघे नवाज़ शरीफ़ खे बि ताक़त न आहे रूह ज़मीन ते छा छा न आहे किरोड़े अरबे शयूं आहिनि केरु ॾींदो केतिरो ॾेई सघंदो चई त वेठो पर फासी वियो आख़िर आलमनि वटि वियो आलमनि चयो बाबा कुझु बि कोन थींदी छोकिरी परणाईंदे ज़ाल हराम थी वेंदी हर धीअ परणाइणी आहे निकिरो नेक सालो छा करे आख़िरकार परेशान थी करे सभिनी चयो त वञ इमाम आज़म अबू हनीफे वटि इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था मां तोखे नुस्ख़ो थो ॾसां छोकिरी परणाए उन नुस्ख़े ते अमल कर तलाक बि कान पवंदी कम बि तुंहिंजो थी वेंदो साईं बस तूं छा कयां इमाम साहब फरमाइनि था पंहिंजी न्याणीअ खे क़ुरान ॾाज में ॾेई छॾ छा ॾे क़ुरान ॾिनी माना रूह ज़मीन जी शइ तो ॾेई छॾी हर शइ ॾेई मुंहिंजा प्यारा दोस्त मुस्लमान जो मसइलो हल थी वञे थो पियो इहो थी असांजो इमाम आज़म अबू हनीफ़ सभई जो रहमतुल्लाह अल्लाह ताला असांखे अहिड़े बुज़ुर्ग जी दावत नसीब फरमाए अहिड़े जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए आख़िरीन मिनहुम लम्मा यल्हक़ू बिहिम वहुवल अज़ीज़ुल हकीम इहे पोयां अचण वारा शख़्स जेके हबीब जे ज़माने में कोन मिलिया उनखे बि ख़ुदा जे ज़ात बाबरकात जे हबीब हिदायत जी किताब हिकमत सेखारियो आहे अल्लाह ताला उन्हनि जे सदके तव्हां असांखे बि दीन जी सम्झ नसीब फरमाए छॾे वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन बलालन जे दरबार में वेठा हो हथरा खणी दुआ करो हज़रत साईं साहब सगोरन खे ख़ुदा ताला सेहत नसीब फरमाए अल्लाह ताला उनखे सेहत आजरा व कामला अता फरमाए ख़ुदा ताला इन आस्ताने खे क़यामत ताईं फैज़ आमीन अल्लाह ताला साईं जे खानदान में कोई उनके हसीन अल्लाह ताला उनके साईं जो फ्री से इजाद ख़ुदा कयो जेके भी इतिहाद में आया ख़ुदा सभई जो हालत या अल्लाह मुश्किलात वारनि जा मुश्किलात सां फरमा बीमार खे शफ़ा अता फरमा कर्ज़दारनि जा कर्ज़ माफ़ फरमा तंग दस्तनि खे हलाल जी रोज़ी नसीब फरमा उहे कुल तरा
खातिर में तू राजी तो जो हबीब राजी हुजे। या अल्लाह उम्मत खजरा जो दीदार नसीब फरमा, बैतुल्लाह शरीफ जी बार बार हाज़िरी नसीब फरमा। साईं असांजे नाले मिठे साहब ला दुआ करो, अल्लाह ताला जा साले अमाना घर चाहो, खुदा ताला साईं की खिदरी हयाती अता फरमाए, खुदा के इस कंजन मर्दन खवाजो फरमाए, अल्लाह ताला के इस नेक इंसान नरीना औलाद अता फरमाए, अल्लाह ताला सब फैज़ के खुदा ताला अजा जारी फरमाए। असांजे बुलबुल मदीना साईं हाजी मोहम्मद इदरीस साहब दुआ करो, अहले सुन्नत जो नाज़ा खुदा ताला उनके खिदरी हयाती अता फरमाए, खुदा ताला अहले सुन्नत जे सभी आलमन जी दराज जिंदगी अता फरमाए, सभी आलमन के खुदा ताला अजा वधीक दीन जे खिदमत जी तौफीक नसीब फरमाए। जिते जेके भी तव्हां मुसलमान आयो अल्लाह ताला जे दरगाह में अथना करी अर्ज़ कयो, खुदा सभनीना सभन जे सदके मूं गुनहगार का गुनाह माफ़। قال الله تعالى في شأن حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي